जो पंहिंजा भेदभाव सभु मिटायूं छॾियूं असां, सभिनी खे पंहिंजो बणायूं असां, भुलाए सभई फ़र्क़ु असां, मुल्क खे हिकु नई ताक़त ॾियूं असां। 70 साल पहिरीं आज़ादु थियासीं, 70 साल पहिरीं आज़ादु थियासीं। छा वाकई आज़ादु थियासीं असां? 70 साल पहिरीं आज़ादु थियासीं, छा वाकई आज़ादु थियासीं असां? अंग्रेज़नि जे ग़ुलामीअ खां त आज़ादु थियासीं, पर करप्शन जा ग़ुलाम थी वियासीं असां। अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ खां त आज़ादु थियासीं, पर करप्शन जा ग़ुलाम थी वियासीं असां। पंहिंजे जीवन मां करप्शन ख़तमु कयूं असां। अचो त पंहिंजे जीवन मां करप्शन कयूं असां ऐं मुल्क खे हिकु नई ताक़त ॾियूं। फ़र्क़ु ईश्वर में अलाह में कान आहे, फ़र्क़ु ईश्वर ऐं अलाह में कान आहे, फ़र्क़ु राम ऐं ईसा में बि कान आहे। फ़र्क़ु ईश्वर ऐं अलाह में कान आहे, फ़र्क़ु राम ऐं ईसा में कान आहे, फ़र्क़ु मंदिर ऐं मस्जिद में कान आहे। फ़र्क़ु मंदिर ऐं मस्जिद में बि कान आहे। जे असांखे फ़र्क़ु लॻंदो हुजे त सोच पंहिंजी ज़रा मटे छॾियूं असां, मुल्क खे हिकु नई ताक़त ॾियूं असां, मुल्क खे हिकु नई ताक़त ॾियूं। सोच पंहिंजी ज़रा मटियूं असां, मुल्क खे हिकु नई ताक़त ॾियूं असां। पंहिंजे मतिलब लाइ दंगा कराइनि था जेके, पंहिंजे मतिलब लाइ दंगा कराइनि था जेके, मज़हब जे नाले ते विढ़ाइनि था जेके, नफ़रत जी आंधी फैलाइनि था जेके, ॿारनि खे दहशतगर्द बणाइनि था जेके, मुल्क जा टुकर करणु चाहिनि था जेके, उन्हनि जा नापाक इरादा बदिले छॾियूं असां, उन्हनि जा नापाक इरादा ख़तमु करे छॾियूं असां ऐं मुल्क खे हिकु नई ताक़त ॾियूं। अर्ज़ु कयां थो मुल्क जे हुकुमराननि खे, अर्ज़ु कयां थो मुल्क जे हुकुमराननि खे, लीओ पाए ॾिसनि पंहिंजे ग़रीबान में। अर्ज़ु कयां थो मुल्क जे हुकुमराननि खे, लीओ पाए ॾिसनि पंहिंजे ग़रीबान में। जेके देशभक्ति जा वादा कनि था हू छा उन ते ख़राब बीहंदा हू? जेके देशभक्तीअ जा वादा कनि था हू छा उन ते ख़राब बीहंदा हू? धर्मराज खे मूं कहिड़ो ॾिसाईं ॾेखारींदा हू? धर्मराज खे कहिड़ो मूं ॾेखारींदा हू जे पंहिंजो फ़र्ज़ु न निभाईंदा हू? जे काई कमी आहे त तूं मटे छॾनि, काई कमी आहे त पूरे करे छॾनि हू, न त जनता जे साम्हूं न बीह सघंदा हू, हमेशह जे लाइ ख़तमु थी वेंदा हू, हमेशह जे लाइ ख़तमु थी वेंदा हू। भगत सिंह सुभाष मोटी न ईंदा, भगत सिंह सुभाष मोटी न ईंदा, जोश अहिड़ो मन में जॻायूं असां। भगत सिंह सुभाष मोटी न ईंदा, जोश अहिड़ो मन में जॻायूं असां, दुश्मन जा हौसला पस्त करे छॾियूं असां। भारत अॼु जो आहे, ॿाहठि जो न आहे। भारत अॼु जो आहे, ॿाहठि जो न आहे। चीन खे बि ॿुधाए छॾियूं असां, मुल्क खे हिकु नई ताक़त ॾियूं असां, मुल्क खे हिकु नई ताक़त ॾियूं। हिकु कविता ॿी आहे, हिन जो उनवान आहे, जे कविता मां लिखां त छा थी लिखां, जे मां कविता लिखां त छा थी लिखां। आज़ादीअ जो ॾींहुं अचे थो, आज़ादीअ जो ॾींहुं अचे थो, सोचो हिकु कविता लिखां। आज़ादीअ जो ॾींहुं अचे थो, सोचो हिकु कविता लिखां। सोच में पइजी वियुसि जे लिखां त छा थी लिखां, सोच में पइजी वियुसि जे लिखां त छा थी लिखां। जेके परवाना आज़ादीअ लाइ शहीद थी विया उन्हनि ते लिखां, जेके परवाना आज़ादीअ लाइ शहीद थी विया उन्हनि ते लिखां, या जेके शहीदनि जी शहादत ते सियासत था कनि उन्हनि ते लिखां। जेके परवाना आज़ादीअ जे लाइ शहीद थी विया उन्हनि ते लिखां, या जेके शहीदनि जी शहादत ते सियासत था कनि उन्हनि ते लिखां। जेके अधिकार आज़ादु थियण ते असांखे मिलिया उन्हीअ ते लिखां, या जेके अनपढ़ियल गवार अधिकारनि खां बेख़बर उन्हनि ते लिखां। जेका आज़ादीअ खां पोइ असां तरक़ी कई आहे उन्हीअ ते लिखां, या ग़रीबनि जी जेका बदावी थींदी रहे आहे उन्हीअ ते लिखां। जेके अॼु ताईं मुल्क खे दीमक जीअं खाईंदा आया आहिनि उन्हनि ते लिखां, जेके अॼु ताईं दीमक जीअं देश खे खाईंदा आया आहिनि उन्हनि ते लिखां, या जिन मुल्क जे लाइ सभु कुझु क़ुर्बान करे छॾियो उन्हनि ते लिखां। जेके पंहिंजी अमीरीअत जे नशे में अनज़ियान था कनि उन्हनि ते लिखां, जेके पंहिंजी अमीरीअ जे नशे में अनज़ियान था कनि उन्हनि ते लिखां, या जिन ग़रीबनि खे ॿिनि वक़्तनि जी रोटी बि नथी मिले उन्हनि ते लिखां।
जेको अधु चाट का पता खाई फिटी था खन उन्हनि ते लिखां, जेके अधु चाट जा पता खाई उन्हनि ते फिटी था कनि उन्हनि ते लिखां, या जेके ॿार उहे ई पता खणी चटनि था उन्हनि ते लिखां, जेके ॿार अयाशीअ में गुमराह थी कुकर्म था कनि उन्हनि ते लिखां, या जेके ॿार बुख में सुधी कंदा थी विया आहिनि उन्हनि ते लिखां, जेके धर्म जे नाले ते ख़ल्क़ खे विढ़ाइनि था उन्हनि ते लिखां, या धर्म गुरू जेके धर्म जी सही राह था ॾेखारनि उन्हनि ते लिखां, जेके दहशतगर्द बेगुनाह जो खून वहाइनि था उन्हनि ते लिखां, या जेके सिपाही हिफ़ाज़त कंदे क़ुर्बान थी था वञनि उन्हनि ते लिखां, जेके भड़काइनि था ॿारनि खे फ़ौज ते पथर फिटी करण लाइ उन्हनि ते लिखां, या जेके फ़ौजी मुसीबत में ॿारनि जी मदद था कनि त उन्हनि ते लिखां, जेके मुल्क में गद्दार चइनि जा दुश्मन जा साथ था ॾियनि उन्हनि ते लिखां, या जेके मुल्क जी सरहद ते हिफ़ाज़त कंदे क़ुर्बान थी था वञनि उन्हनि ते लिखां, जेके अमीर ग़रीबनि जे मुंहं मां गिरह छिनी था खाइनि, जेके अमीर ग़रीब जे मुंहं मां गिरह छिनी था खाइनि उन्हनि ते लिखां, या जेके ग़रीब ज़िंदगीअ मां बेदार थी आपघात था कनि उन्हनि ते लिखां, जेके साइंसदान सैटेलाइट मोकिले मुल्क जो नालो रोशन था कनि उन्हनि ते लिखां, या जेके विदेशी औरतुनि सां कुकर्म करे मुल्क जो नालो था मोड़नि उन्हनि ते लिखां, जेके वहशी नंढियुनि नंढियुनि निकिरियुनि सां कुकर्म था कनि उन्हनि जी लॼ था लुटनि उन्हनि ते लिखां, या जेके लॼ लुटण जी दहशत ज़िंदगी गुज़ारनि थियूं उन्हनि ते लिखां, जेके 60 मासूम ॿार ऑक्सीजन न हुजण जे करे मरी विया उन्हनि ते लिखां, जेके 60 ॿार ऑक्सीजन न हुजण जे करे उन्हनि मरी विया उन्हनि ते लिखां, या जेके उन्हनि मासूमनि ते सियासत था कनि उन्हनि ते लिखां। शॉर्ट दादा प्लीज थोड़ा शॉर्ट। बस ख़त्म थी 70 सालनि खां पोइ बि अहिड़ो हाल ॾिसी देश जो रुनो मन बंसीअ जो, 70 सालनि खां पोइ बि अहिड़ो हाल ॾिसी रुनो मन बंसीअ जो, बंसीअ खे सम्झ में ई न आयो त कविता लिखां त छा ते लिखां, कविता लिखां त छा ते लिखां। देश के आज़ाद के भारत वर्ष के आज़ाद के हेतिरो वक़्तु थी चुको, जेके हासिलातूं भारत कयूं आहिनि असांजे ॿियनि पाड़ेसी मुल्कनि उन जी रती भर बि कान पहुता आहिनि।